नाज़िर वगड़ में पाकिस्तान सुन्नी यूथ तंज़ीम पारां फ़लस्तीनियन ते इसराइली बर्बरियत ख़िलाफ़ फ़लस्तीनियन सां यकजहती लाइ एहतजाज कयो वियो। ॾिसूं था नादिर मुगेरी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, फ़लस्तीन में इसराइल तरफ़ां जेकी बर्बरियत ऐं उन्हनि जेके ग़रीब फ़लस्तीन जे मथां जेको इसराइल जो ज़ुल्म ऐं ॾाढ जेको आहे उन जे ख़िलाफ़ वगड़ में पाकिस्तान सुन्नी यूनिट वगड़ तरफ़ां जेको आहे सो एहतजाजी मुज़ाहिरो कढियो वियो आहे। जो इन हवाले सां हिते मौजूदु अॻुवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। मेहरान टीवी वारनि जी अदा ही जेको दुनिया लेवल ते जेको इसराइल जो मैसेज वञे थो, इंसानियत जो जेको क़त्ले आम जेको करे थो पियो फ़लस्तीन जे मथां, ऐं असांजे मुक़द्दस जेके मस्जिदूं आहिनि, जेको क़िबला अव्वल आहे, उन जी बि बेहुरमती करे थो पियो। ही पाण खे तारीख़ुनि में गुमनाम करण जे लाइ ऐं पंहिंजो पाण खे इसराइल फना करण जे लाइ इहे क़दम खया आहिनि। ऐं इहो ॾींहुं परे न आहे जो पूरे उम्मत मुस्लिमा जागंदी। रहमान रहीम, सब खां पहिरियां तव्हां मीडिया वारनि जी ख़ासि महिरबानी। अॼु पाकिस्तान सुन्नी तहरीक जे तरफ़ां एक अज़ीम शान तहफ़ुज़ बैतुल मुक़द्दस ऐं सदाए बैतुल मुक़द्दस रैली कढी वई आहे। असां आलमी अमुन इदारनि खां इहो मुतालिबो था कयूं त खुदारा ही जेको तव्हां 57 मुल्कनि जा जेकी सरबराह आहिनि उन जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस OIC कोठाए पाकिस्तान सुन्नी तहरीक यूनिट वगड़ जे तरफ़ां बैतुल मुक़द्दस ते थींदड़ हमले ऐं फ़लस्तीनियुनि जे क़त्ले आम जे ख़िलाफ़ तहफ़ुज़ बैतुल मुक़द्दस रैली कढी आहे, जंहिंजो मक़सदु इहो आहे त पूरी दुनिया खे ऐं इसराइल खे इहो पैगाम ॾियूं त असां बैतुल मुक़द्दस जी फ़ज़ीलत ऐं उन जी बका जे लाइ असां पंहिंजी जानियुनि जो नज़रानो पेश करण जे लाइ तयारु आहियूं। कैमरामैन सां टोटाणी सां गॾु नादिर अली मुगेरी, मेहरान टीवी न्यूज़ वगड़।